مائنس ليبر ويلفيئر खाते जे ઠेकेदारन अली मोहम्मद शेख ऐं इंसाफ़ अहमद धारेजो जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो आहे त मेराणो ऐं उभनछा चेक पोस्ट ते माइंस एंड मिनरल्स ते एक्साइज ड्यूटी ओगाड़ी जो ठीको असांखे मिलियल आहे पर PPMPA मुनवर वसाण वहीद वसाण शरीफ वसाण ऐं आबिद मोरे जो हर महीने अची ज़बरदस्ती उते कमु कंदड़ मुलाज़िमनि खां लखें रुपया फुलट करे वञनि था जॾहिं त उहे कूड़ा बुक ठहिराए गैरकानूनी तौर ते लखें रुपया पार्किंग फीस ओगाड़े रहिया आहिनि। हालांकि हाई कोर्ट पार्किंग फीस ख़तमु करण जो ऐलान कयो आहे पर उन जे बावजूदि कोर्ट जे हुकुम जी भंजकड़ी कई पई वञे। हिननि चयो त मुनवर वसाण जा हथियारबंद गुंडा केतिराई भेरा मुलाज़िमनि खे मारकुट करे ज़ख़्मी करे विया आहिनि। अहिड़ियूं शिकायतूं हद जे थाणे ते पिणु कयूं आहिनि पर पुलिस को बि तहरीक वठण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त असांखे कानूनी तरीक़े सां 1 साल लाइ ठीको ॾिनो वियो आहे पर मुनवर वसाण ऐं गुंडनि असांखे सख़्तु परेशान कयो आहे। हिननि चयो त असां अहिड़ियूं दरख़्वास्तूं एंटी करप्शन ऐं ॿियनि इदारनि ॾांहुं पिणु उमाणियूं आहिनि पर को बि तदारक न थियो आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त मुनवर वसाण ऐं साथियुनि जी गैरकानूनी अमल जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। माइंस लेबर वेलफेयर जो ठीको 2020-21 लाइ ओपन ऑक्शन में वरितो आहे। उन लाइ जेका ॿ मेन नाका जेके आहिनि ॿ नाका जेके आहिनि जिन ते रिकवरी जेका मां उभनछा ऐं जेका आहे मेराण ते मां कंदो पंहिंजे स्टाफ जे मार्फत कयां थो। इहा पोजीशन आहे त जेका मूंसां इहो ज़ुल्म आहे त मुंहिंजे उते जेका पैसा मतिलबु वसूल कयां थो उहे ज़ोरीअ जेका आहे मनोर वसाण ऐं संदस जेका साथी जेके आहिनि अची खणी था वञनि। रोज़मर्रा जेका केस थिए थी उहा सभु खणी ईंदा। हिन खां अॻु में बि माना जेका आहे टे दफ़ा जेका आहे 4.5 लख जुमिले पैसा खणी चुका आहिनि। उन लाइ जेका मां जेका पुलिस जेका आहे उहा मुंहिंजी जेका फ़रियाद बि नथी वठे मिली भगत सां जेका इहा मुंहिंजी पोजीशन आहे त मूंसां इहो जेका ज़ुल्म आहे इहो ज़ुल्म मुंहिंजे मथां लाथो वञे।